अमरीकी हमलनि खां पोइ ईरान जी पार्लियामेंट आबनाए हुर्मुज़ बंदि करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ईरानी इख़्तियारियुनि अमरीकी हमले खां पोइ आबनाए हुर्मुज़ बंदि करण जो ऐलान कयो हो, पर हाणे ईरानी पार्लियामेंट आबनाए हुर्मुज़ बंदिश जी बाक़ाइदा मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ईरान जे इन फैसले सां दुनिया ते ख़राब असर पइजी सघनि था। नार फारिस ऐं नार अमान खे जोड़ींदड़ आबनाए हुर्मुज़ सां सॼे दुनिया खे तेल जी 3% ऐं LNG जी 5% पहुच कई वेंदी आहे। रुगो 33 किलोमीटर वेकरी आबनाए हुर्मुज़ जे हिकु पासे नार फारिस ऐं ॿिए पासे नार अमान आहे। सऊदी अरब, गॾियल अरब इमारतनि, कुवैत ऐं ईरान तरफ़ां इन रस्ते तेल ॿियनि मुल्कनि ताईं पहुचायो वेंदो आहे। इन सभिनी मुल्कनि मां मजमूई तेल जी पहुच जो 5 हिसो इन चोक पॉइंट तां गुज़रंदो आहे। आबनाए हुर्मुज़ जी बंदिश सां आलमी मार्केट में तेल अघनि में वॾे पैमाने ते वाध थी सघे थी, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ मुल्कनि में महांगाई वधण जो ख़दशो आहे। आलमी रिपोर्टनि मूजिबि गुज़िरियल साल आबनाए हुर्मुज़ मां रोज़ 20 मिलियन बैरल तेल जी पहुच थी, जेको आलमी पेट्रोलियम इस्तेमाल जो 20% आहे। हर महीने तक़रीबन 3000 जहाज़ इतां गुज़रंदा आहिनि। यादि रहे त इसराइल ईरान जंग सबबि कचे तेल जे अघनि में अॻी 13% वाध थी चुकी आहे ऐं वधीक वाध थियण जो ख़दशो पिणु ज़ाहिर कयो पियो वञे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त ईरान पारां आबनाए हुर्मुज़ बंदि करण जे ऐलान खां पोइ सुपर पावर समेत केतिरा ई मुल्क परेशान थी विया आहिनि ऐं उहे चाहिनि था त इहा चोक पॉइंट बंदि न थिए।